बाबा ही असांजो ॻोठ जेको आहे मोल शरीफ़ तंहिंमां हाजी इस्माइल शहणू ॻोठ उन जे नाले सां आहे। हिन मां असांजा घर जेके ॿिया सभु बरसाति में किरी विया आहिनि, हाणे माना खुले आसमान में वेठा आहियूं। इन में असांजी अपील आहे मलिक साहबक मुरादरी शाह वज़ीरक त माना असांजी मदद कनि। बिल्कुलु बिलावल सभिनी खां असीं चऊं था त ह्या असां सां हींअर मदद कनि। वीचारा बच्चा असांजा ॿार मैदान में वेठा आहिनि। चंगला सड़क चंगला